पंजाब जे साम्हूं सिंध बीह रहे पंहिंजी आज़ादी बरक़रार रखे सो ॾुखियो कमु आहे। इन लाइ का वॾी क़ुर्बानी, वॾो अकुलु, वॾी सोच, वॾो इल्मु खपे थो, मामूली तरह न आहे। पंजाब जे या छाकाणि त हुन जेको मुस्लमान ॿाहिरां आया उहे जेके ॾाढो जेको उन्हनि जो ॾाढो ऐं सॼे हिंदुस्तान ते जेको असरअंदाज़ थियो उन ॻाल्हि सां वेही विढ़ी ऐं अंग्रेज़नि सॼी पाकिस्तान पंजाब जी फ़ौज ठाही, पंजाब अंग्रेज़नि जी मदद कई और 1757 में अंग्रेज़नि जी मदद पंजाबियुनि कई, सिखनि बि कई, गॾिजी सभिनी कई, मुस्लमान बि कई। हाणे उहो असां उनखे कीअं मुंहुं ॾियूं, पंजाब खे कीअं मुंहुं ॾियूं आहे। सम्झो असांखे असीं 36 में था अचूं या 30 में था अचूं, 20 में था अचूं, त उते कहिड़ी हालत में असीं हुआसीं जो आज़ादु रही सघूं था। माण्हू सिंध जो इंडाइजिनस माण्हू कोन हुआ, न को टालपर हुआ, न को कलोड़ा हुआ। तकरीरूं जेके असेंबली में पाकिस्तान जी तारीख़ जे बारे में कयूं अथनि उहो पढ़ण जहिड़ियूं आहिनि। जीअं छा ॻाल्हायो, सूमरे छा ॻाल्हायो, शायदि हुन बि ॻाल्हायो आहे शेख साहिबु, उन छा तकरीर कई आहे, उहो पढ़ण जहिड़ियूं आहिनि। उनजी किताब में आहिनि, पाए थो सूमरे जे किताब में साईं चयो त हिंदुस्तान वञो था, मूंखे किताबूं चयो हिंदुस्तान में छपे मोकिलीनि सिंधू देश छाजे लाइ, कीरत बाबाणी खे चयो किताब जो छायो छपियो। ऐं उते हिंदुस्तान में कीरत खे चयो, कीरत चयो मूं वटि घर ईंदे त मिलिया कोन मूंसां मिलो त पोइ आउं ॿुधाईंदुसि ॻाल्हि। उन मूंखे मूं किताब मोकिले ॾिनो, वरी हिते छपियो अथनि, छा उते छपियो उते अचे वञे। ॿी ॻाल्हि त कोशिशि कई हितां मूं वटि हिकिड़े ॾींहुं कासिम पथर अची ईंदो वेंदो, हिकिड़े ॾींहुं घर जे हुन परे घर वारे ॿिए दरवाज़े ते घर वारा ईंदा आहिनि उन दरवाज़े ते ऑफिस घर जे दरवाज़े ते आयो कासिम पथर हो। उहो आयो उन चयो आउं हिंदुस्तान में चवंदो असीं हिंदुस्तान में एतिरा माण्हू घुराया, सो असीं हिंदुस्तान जे तरफ़ां कोशिशि हुई त सिंध जी लाइ तहरीक हलायूं, सिंधी जुदा मुल्क आज़ादु थिए सो असीं हुते आहियूं। असांखे जेको मशहूरु हिंदुस्तान जो आहे देहरादून, उन ॻाल्हियूं ॿुधी मानी खाराए पैसा न रवानियूं कयूं, न हुनखे ख़बर पई न तोखे ख़बर हुई। त उहो हिकिड़े ॾींहुं कासिम पथर हो हुन ॻोठ में हुनजे भरिसां जो वॾो ॻोठ आहे जंहिंजे नाले जो तालुको आहे, चूअड़ जमारे जे भरिसां चूअड़ जमारे जे भरिसां ॻोठ आहे न हिकिड़ो, उते जेल में हो कासिम पथर। सो आउं हुते मिलण वियोसि, सो कासिम पथर खे ॾींहुं जो न शाम जो हलंदासीं लाॾियूं, हा त शाम जो हलंदासीं, पोइ शाम जो वियासीं हुन सां जेल जे वरांडे में विहारियो, अंदरि जेल में कासिम थियो ऐं ॿाहिरि कपिड़ो विछायासीं वेठासीं, काई कचहरी कई हुनखे पली जे मूंखे लेटर लिखियो आहे त तूं ग़लति रस्ते ते आहीं, तोखे पार्टी खां छो कढियो वञे सबबु पेश कर। मूं चयो हीअ तोखे मोकिले त जेल में वियो आहे तॾहिं कासिम थियो। ऐं हुते मिलण वियोसि हुनजे कासिम हुजे जेको कहिड़ो नालो वरितो पुलिस जो ज़मीनदार नंढो ज़मीनदार आहे फाज़िल साहब, हा सो हुते हुनजे गुज़ारे हुते वियासीं। हाणे हुनजो पुटु वरी पीपल पार्टी में शरीक थी वियो ऐं हुनजी ॻाल्हि हाणे छुटी कासिम राहू जो हाणे मुंहिंजो पुटु जो वज़ीर थी वियो, ॿिए पासे आहिनि हाणे हींअर किथे आहे, पर उहो पीउ वारी ॻाल्हि ते कोन्हे। मूं हुनखे चयो त तूं छा पढ़ी जे कोर्ट में छा हासिल था करियो, छा तूं हासिल करे, त हू चए संगत आहे को ॻाल्हि जवाबु कोन ॾेई सघियो त छो हिन ते हले थो।
वरी जो मूंखां साल जा नंढो आहे मूं ऐं जॾहिं फाइनल में 2 साल हू 31 में जाओ 30 में जाओ 30 में ऐं 28 में त मूं विच में 2 साल विञाया पाकिस्तान जे पोइ जी हिते इंटर में दाख़िला वरिती त मां जॾहिं सेकेंडरी में तॾहिं फर्स्ट एडी में दाख़िल थियो साॻे कॉलेज में हुन बि इंटर खां पोइ ॾिनी मूं बि इंटर खां पोइ ॾिनी मूं पोइ एडी पास खां पोइ बी ऑनर्स ॾिनी पोइ एम ए में दाख़िला वरिती त हिते इन करे मूंखां हिकिड़ो साल पोइ हुयो तॾहिं हिकिड़ी तकड़ी तॾहिं पहिरीं दफ़ो ॿुधी ॾिठो ॻाल्हि करे हो तॾहिं त छिड़ियो पिए ॻाल्हाइण ॿ माण्हू आहिनि जेके वॾियूं क़ुर्बानियूं अथनि पली हिकिड़ी इहो कासिम जो हिकु पली जो ऐं ॿियो जाम साकी आउं जाम साकी वटि वियुसि पोइ छा वज़ीर को कयो हुअसि पोइ वरी सोटुसि घर ते त मूं चयो त ॾिस मिली त ॿी जेका शादी कई वई आहे छा मूं ॾिठो वरितसि कोशिशि चङेरो कोप बि कोन हुयो चांहि प्यारी तमामु माली तरह तमामु पस्त हाल में वीचारी पछाड़ी गुज़ारे वेंदी वरे वोट कुझु कोन हाणे कम्यूनिज़म ख़ुदि ख़तमु थी वई रूस में कम्यूनिज़म कोन्हे चीन में कम्यूनिज़म कोन्हे जेके कम्यूनिस्ट हुआ उहे कोन्हे ॻाल्हि ख़तमु थी वई तंहिंजी माना हुनमें दम न हो न कम में कम्यूनिज़म में दम न हो न मुंहिंजो उत्तम दोस्त हो तमामु गहरो दोस्त हो आसन उत्तम चंदानी नालो हिते हूंदो आसन जेठानांद उत्तम चंदानी पोइ हिंदुस्तान में वियो हुते नौकिरी मिलियसि पोइ वरी नौकिरी में सियासी कमु कंदो तॾहिं जी उत्तम चंदानी मां आसन उत्तम ते वियो उत्तम लिखंदो हो रुगो उत्तम चंदानी सरनेम जो जोनस उत्तम चंदानी लिखंदी भई न लिखंदो मुंहिंजो तमामु गहरो दोस्त जो इलेक्शन थी फुले जी रसाले जी असां मूं मदद कई मेंबर थियो सो वियो पंहिंजी ज़ाल खे हिंदुस्तान में वियुसि त होटल में मूंखे चवंदा हिते मुंहिंजो होटल वारो मुंहिंजो मीर पियो ख़ासि वेठो दोस्त हो उहो चए ऐं होटल तव्हांखे कमु टपड़ खणणु कोन ॾियुसि तॾहिं मूं चयो भला टपड़ ते पिया जना कामरे वटां हुते रहंदा हुई पोइ वीचारो मूंसां गॾु असीं कमरे में सुम्हंदा हुआसीं जोनस वरी घर वारे कमरे में वेहंदी अहिड़ो मुंहिंजो घर हींअर मुंहिंजी धीउ आहे साहिबु दुबई में आहे हा हा दुबई में उहे दुबई छॾे विया हुया संदसि घोटु रिटायर कयो हुन रिटायर पुटु वुटु शादी हुते आहिनि अञा बाक़ी पाण छॾे विया नालो छा हुअसि सुंदरी दादो नालो धीउ जो नालो उषा आशा आयशा आशा बि छॾे वई आहे दुबई हा आशा दुबई छॾे वई आगाटी ॾींहं थी वियो आहे साल खां वधीक थो थी वियो ऐं हुते ॿ दफ़ा वियुसि गॾिया उते सुंदरी बि हुते आई सुंदरी बि गुज़ारे 47 में लंडन में हली शादी करे वियो ॿी जॻह ॻाल्हि अव्हांखे हू बि चवणी इहा हुई त मां किताबु लिखियो आहे सिंधू नदी ते उहो चयोसि ॿुधो त सिंधी में तर्जुमो थियो आहे मूं वटि अंग्रेज़ी में कापी हुई पर नीलकंठ खणी उहो सुठो किताबु लिखियलु आहे माई अंग्रेज़ माई लिखियो आहे उनखां अॻे सिंध में केरु रहंदो ऋग्वेद वारे वक़्तु खां जेके ऋग्वेद जा आर्य खणी हुआ त ॿिया माण्हू केरु हुआ हिकु मुल्क में त माण्हू रहंदा हूंदा दरिया सिंध हुन त ॻोल्हे हथु कयो आहे दरिया सिंध ते हुन ऋग्वेद लिखियो आहे पर उनखां पहिरीं दरिया त हो ऋग्वेद लिखण खां अॻे दरिया हो हाणे अञा असां ॻोल्हे कोन सघिया आहियूं त मोहन जे दड़े ऐं हड़ापा में केरु हुआ अञा सिंध ॻोल्हे न सघी आहे अंग्रेज़ ॻोल्हे न सघियो आहे
हू ॻाल्हि कंदो सिराज उहो ॻोल्हे कोन सघियो। हू चऊं ॻोल्हे थो वठां, ॿोली ॻोल्हे थो वठां, उन खां कोन थियो। कीअं कयूं जे अंग्रेज जहिड़ो मुल्क असांखे थिए, इंग्लैंड जहिड़ो थिए। ज़रई सुधारा आणणा पवंदा, ज़रई सुधारा। ख़ैर कीअं करियूं। इहो सिंक्रेटिक जेको सूफीज़म ते वीचार कजे थो त उन में केतिरनि सालनि जा जवाब मिलनि था, पर उन मां अॻिते लाइ रस्तो नथो मिले। अॻिते लाइ रस्तो नथो मिले, सूफीज़म में अॻिते लाइ रस्तो नथो मिले। ठारो मौलवी, जेके ठारो चवंदा, ॿुधो नालो, छटे जो वॾो मौलवी हो, उनखे ठारो मखदूम ठारो चवंदा। ॿियो नालो आहे पर ठारो बि चवंदा। उहो घणो मशहूरु थी गुज़रियो आहे। हाशिम ठटवी। हा, हाशिम नालो कोई इहो आहे मौलवी आहे, मखदूम हाशिम ठटवी। उहो शायदि आहे नालो इहो ई आहे। उन जेको ठारो आहे तंहिं भिटाई खे चयो त तूं ही गॾु पियो हली इनायत सां, ऐं इहो खावड़ियुनि सां, इहो सुठो कमु न आहे। तूं वञी पंहिंजे पीउ जी ख़िदमत कर, छॾे ॾिजे खावड़ियुनि खे छॾे। तो हाणे लिखियो आहे गुलबख्शानी त उनखे ठारे चयो पीउ जी ख़िदमत कर। पोइ हुन छॾे ॾिना खावड़ी। पर खावड़ी जे ॿुधाई तकरीर कई हुते सिंध यूनिवर्सिटी में, कराची यूनिवर्सिटी में, त खावड़ी केरु हुआ, किथां जा हुआ। भिटाईअ जा शहर, शाह जो शहर हिकिड़ो आहे जंहिंमें आहे चए थो त अॻी हुआ इहो जेको ईअं मसो करण जो ज़रूरत न आहे, इहो असीं अॻे ई हुआसीं असांजे हिन मज़हबनि खां। अहिड़ो को शहर आहे खावड़ियुनि में। मूं हिन में किताब में लिखियो में लिखियलु हो त अॻे ई हुआ। अॻे कहिड़ा माण्हू सिंध में रहंदा हुआ, हाणे उन में बि हू नथा लभनि हिन जा इहे मोहन जे दड़े वारा माण्हू, उनजो सवाइ जवाबु नथो मिले। शायदि दुनिया में इहा ई असीं ॻाल्हि पता आहियूं जो न असीं ॻोल्हे सघिया आहियूं, न अंग्रेज़ ॻोल्हे सघियो आहे, न अमेरिकन ॻोल्हे सघियो आहे, न जर्मन ॻोल्हे सघियो आहे। जर्मनी वारनि खे वीचारो रसालो लिखियो, ॿियो कयो, पर उहो छा करे। फिटाए छॾिया ॻोठ जेके उतर जा ॻोठ हुआ, सो भरिया भाॻा हिंदुनि जा ॻोठ हुआ। पोइ हींअर नियाणियुनि वारी ॻाल्हि में उहो सभु लॾनि हुआ, जाम लॾनि। कराची जहिड़ा वेठा आहिनि, हैदराबाद जी वेठा आहिनि। हिकिड़ो आहे डॉक्टर सुठो सिजावर न हुनजो पनियाकल जेको डॉक्टर आहे, ॾाढो सुठो माण्हू, ख़िदमत कंदड़, ॻाल्हि कंदड़, पैसा बि कमाइनि पिए, माण्हू जी ख़िदमत बि कई पिए। मूंखे हिकिड़ो दफ़ो घुरायईं हुते मंदर में तकरीब हाणे भाई बंदि सां कईसीं। उहो हिकिड़े ॾींहुं हिते आयो, हाणे मुंहिंजे लाइ रहणु ॾुखियो थी पियो आहे। हाणे आउं छा करियां। हाणे आउं आहिस्ते आहिस्ते कराची थो अचां, पोइ लॾे वेंदुसि। ॿिया हो जेके ॿिया जेके कामेर पंहिंजा पनियाकल जा, उहे सभु लॾे विया। हिन खां पोइ सभई शहर उतर जा जेके भरिया भाॻिया हुआ, उहे सभु ख़ाली पिया थियनि। छा करियूं। उहो वॾी आसरो आथतोसि वञा वेठा आहिनि हिते, कुझु न कुझु वेठा आहिनि, थोरा ई खणी जेके बचा सो ठीकु आहिनि। हाणे उहे बि असां खां वञनि था, कीअं करियूं। हाफ़िज़ सिद्दीक़ वॾो हो पीर, हाफ़िज़ सिद्दीक़ नालो होसि न, भरचुंडी जो मुर्शिद, मियां मिठू हींअर आहे, अॻे वॾो हिकिड़ो हाफ़िज़ सिद्दीक़ जो इहो। अच्छा। हा, ऐं पीर पगारे हुते जॾहिं अंदरि ते वियासीं हुन में कोर्ट में, त जेको बीठो हो फ़क़ीर, त चयो साईं चांठ ते पेर न रखिजो। मां चयो छो। चए हिते हाफ़िज़ सिद्दीक़ मुरीद हो पीर पगारे जो, हिते आयो त मुर्शिद जी चांठ चुमण थो, चांठ चुमी आहे हाफ़िज़ सिद्दीक़। उहो भरचुंडी जो मुख माण्हू आहे, चांठ चुमी त भाई असांखे माण्हू बीहारियो आहे पेर न रखे।
उहो पीर पगारे मुंहिंजो उनखे पीर पगारे चयो जेड़े में न पव मुंहिंजो पीर पगारे उनखे चयो हुन शहीद बादशाह त तूं इहो कमु न कर हाणे उन हिकिड़े माण्हू मियां मिठू एतिरा माण्हू सां ॻोठ फिटाए छॾिया के कोन हुनखे चयो कंहिंखे हिमत कोन थी कए मुस्लमानी खां लॼे थो केरु कोन हुनखे चयो कुझु न कुझु कयो सुप्रीम कोर्ट में कोन कुझु कोन कयो इहो छा इनायत वारो त उहो छा आहे ऐं उन रस्ते ते जीअं बि शइ सूदो सभई हिकिड़ी ॻाल्हि साॻी कनि था त उहो हारियुनि जो कमु कयो 200 साल पोइ आयो हुनखां 200-300 साल पोइ कार्ल मार्क्स आयो हू कार्ल मार्क्स जी ॻाल्हि असां अॻु में कई पर उहा उते उनजे दंग ते उन मर्कज़ में केरु ई कोन थो करे न को कोन मुर्शिद इहो वाणिया हुन सां हलनि था पोइ उन मां ॿी ॻाल्हि थी निकिरे त हू जेको सूफ़ीज़म हुनजी हुई सा तकरारी सूफ़ीज़म थी हाणे उनखे फांसी ॾिनऊं उनखे क़तल कयऊं हाणे उनखे केरु कोन थो ॻाल्हि करे हू हुक हुन कयो बोले छा तेरे इश्क नचाया ओ मूं तव्हां लाइ किताब कढी रखियो आहे जो जेको मिलियो आहे थैया वारे सां भले छा हुनखां नाराज़ थियो पोइ चयईं त इहो मुर्शिद मुरीद न कर पोइ वरी हुनखां वरी छॾियईं ठीकु आहे माफ़ी ॾिनई पोइ वरी ॻाल्हि हली त को चएसि मुस्लमान हो जेको सैयद आयो चए सैयद कोन आहे इहा ॻाल्हि हले पई हाणे अंग्रेज़नि मज़हब खे सफ़ा कढी छॾियो सियासत मां मज़हब मौजूदु आहे पर सियासत मां कढी छॾियऊं ऐं असीं बि कढी छॾी वरी असां मुसीबत वरी साईं असांखे भिटाई वारो मुर्शिद सूफ़ीज़म ॻिची विझी छॾियईं इहा बि कढी छॾी आहे ऐं छा करियूं पर मज़हब खे हाणे बि केरु कढी नथो सघे केरु नथो हुनखे कढी सघे सूफ़ीज़म खे पर पाकिस्तान जे रेज़ोल्यूशन में मज़हब आंदो ई जेम्स है न भला मुस्लिम 10 साल 20 साल जेल में रहियो तंहिं करे हाणे लाइ कहिड़ी गिला करियूं सूफ़ी साईं क़ुर्बानियूं कयूं पर कमु सॼो फिटायईं सॼो कमु फिटाए छॾियईं मूंखे गॾियो जॾहिं 46 में जुदा थियो इलेक्शन लाइ तॾहिं नएं कोर्ट ते आहे राज़ी शाह जो मेलो लॻंदो आहे उहो मेले में जलसो कयो आई पाण बि आयो भुरगड़ी साहिब हो साईं गुलाम हैदर शाह बि हो जेकी संदसि पार्टी जा माण्हू हुआ जलसो असीं मिठी मां छोकिरा वठी आयुसि जलसो ॿुधियोसीं पहिरियों साईं पहिरियों अख़बार में पढ़ंदा हुआसीं जो चए थो त मुस्लमान हारी ॻाल्हियूं थी वञनि बानी खणी खोड़ जीअं बनी ते वाणनि जूं ॻाल्हियूं जॾहिं वेंदियूं तॾहिं असीं कोशिशि कंदासीं उहे बि हलनि पोइ 46 में ॿिए कॾहिं मुस्लमान तहरीक हलाइनि हा इन ॻाल्हि जी त हिंदू न लॾीनि त पोइ थी सघे हा ऐं पाकिस्तान जी तहरीक में इन शर्त ते शरीक थियनि हा सो बि कोन थियो ऐं अंग्रेज़ कोन जुदा करे को हिंदुस्तान में को बि इलाइक़ो कोन खे जुदा करण लाइ तयारु न हो सेंट्रल में अंग्रेज़ कांग्रेस मोचड़ा पे खाधा पर उनखे जुदा थियनि कोन कनि पर मुस्लिम क़ौमियत हा हिंदू क़ौमियत मुस्लिम क़ौमियत इहा रेज़ोल्यूशन में जेम्स है क़ौम आहिनि ई कोन ॻाल्हियूं आहिनि न हिंदू क़ौम आहे न मुस्लमान किथे क़ौम आहिनि कहिड़ी क़ौम आहिनि मज़हबी तसबा ॿियो छा आहे जेम्स है त लिखियो आहे रेज़ोल्यूशन इहा ॻाल्हि जीअं हीअं सम्झ में हींअर आई आहे
त जीएम सैद जी ॻाल्हि सही न आहे। असां पहिरीं पहिरीं किताब जीएम सैद जो पढ़ियोसीं जो चवंदा सूफ़ी छा बेटा इहो जेको फ़लसफ़ो आहे सो असांजी सियासत आहे। पहिरीं पहिरीं इहो असांजी किताब लिखियो। हू वरी चई वियो कहिड़ो नालो छा हुजे जंहिं लिखियो जेको जेको किताब लिखियो जंहिं इहो जीएम सैद जे किताब असांखे कहिड़ो नालो वाइना जो हशू हशू आहे हशू केवल रामाणी कांग्रेस जे हिंदुस्तान हशू हुनखे साड़ीनि पिया। आउं हिते आयुसि 47 में 46 में मैट्रिक पास करे कराची जे दाख़िल थियण लाइ डी जे कॉलेज में 47 में उते ॾींहुं हशू विशाल मास्टर में कंदो कचहरी थींदी हुई। हुते कंहिंखे हॉस्टल जे कंहिं कमरे में दोस्त हुओसीं पाण वेहंदो पाण जो घर हुयासीं ला कॉलेज जे भरिसां घर जंहिंखे पोइ शेख राज जो बोर्ड लॻियो उहो घर हुयुसि पर हुनखां अॻे वेहंदो हॉस्टल में कचहरी कंदो हुओ हू हाशिम जेको हुन सां गॾु हो जेको ICS हो जेको उहो जीअं कराची जो कमिश्नर हो हाशिम हाशिम रज़ा उहो कराची जो एडमिनिस्ट्रेटर हो सो तंहिं वटि घुरायो तंहिं हशू खे ऐं हशू खे चई त वञ हलियो ईअं करे पोइ हाणे हशू चई हाणे हाशिम रज़ा मुंहिंजो वाक़ुफ़ु आहे ऐं मूंखे ईअं उहो हुते ॼाणे आउं छा करियां चई भला मूंखे घरां कोई थप्पड़ खणणु ॾियो वञा थो हिंदुस्तान में गुम थी वियो। हाणे असां इहो आहे पर वतन कीअं छॾियूं ॻाल्हि सवला वेठा आहियूं इज़त सां वेठा आहियूं असांजा सरीखा जेके हिंदुस्तान में तंहिंखां असीं वैलाफ़ आहियूं ईअं बि आहे पर उहो मिठी छुटी वई असांखां थी सभु हिते अची आहे। सोचियोसीं कोई नावेल लिखिजे जीएम सैद जे फन ते हुनजे कमु फिटाइण ते को बाग़ियाना अंदाज़ में को लीडर जो हीरो करियूं अहिड़ो कोई नावेल ठाहियूं सुठो। उन लाइ छा कजे तव्हांखे छा खपे छा कजे न तव्हांखे छा खपे माण्हू खपे लिखण खां न मूंखां लिखाई नथी यादि जेको हूंदो आहे माना हुन जाइ में सॼी लाइब्रेरी खणी वञी जुदा करे वेहंदो हेठि मोटर लिफ्ट बि रखंदुसि लिफ्ट न भरी आहे व्हील चेयर रखंदुसि हुते हेठि तूं वेठो हूंदे वॾे असुर जो ईश्वर जी कुंवार ईंदी आहे सुबुह जो सुठी चांहि ठाहे ॾींदी आहे कॾहिं कॾहिं मतिलबु मखी जो मज़ो फुफड़ो विझी छॾे उहा भाई हीअ ॾाढी ख़ुशि आहियूं घर वारनि मां ख़ुशि आहियूं 3 पुट आहिनि 3 नियाणियूं आहिनि सभई पाकिस्तानी आहिनि ख़ुशि आहियूं नील करे छो ई वरिती जाए हाणे हे सभु टप किताब खणबा पर उहो जो ॿाहिरि दरी थी खुले उहो में बि रखां या अंदरि हिकिड़े कमरे में न ॿाहिरि जेको दर खुले थो उहो थोरी जाइ आहे किताब ईंदा हा घणा हे बि आहे किताब हुते जा बि हेठों खां मथे ताईं ठहंदो न कबट ही त ॾिसो न अधु अञा हू आहे हू बि अधु आहे इहो वॾो थींदो एॾो कोन्हे आहे लाइब्रेरी नंढिड़ो टेबल कुर्सी आऊं कमु करियां ऐं लाइब्रेरी उते या ॿियो को दोस्त अचे त मिलण वारी ॻाल्हि करियूं बिल्कुलु थी उहो बि ठही वेंदो। हाणे जॾहिं नीलू चए थो 2 लख रुपया ख़र्चु कया अथऊं लख ॿियो खपे तॾहिं मरमत थिए 1 लख रुपया खपनि मरमत जे लाइ केसी अहिड़ा जीअर भरी पई आहे। इहो मज़हब में
उहो जेको सूफ़ीज़म आहे सो मज़हब खे एक्सप्लेन करे थो, फ़ाइदे मञे थो ऐं नुक़सानु वरसाए थो। इहा ॻाल्हि तफ़सील सां हाणे मां इहो जनाब दादा रोचीराम ऐं इन मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ सम्झ जूं ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ अकुल जूं ॻाल्हियूं, तदबर जूं ॻाल्हियूं, बुर्दबारी जूं ॻाल्हियूं, दिलेरी जूं ॻाल्हियूं, कई वेसा में ईंदड़ ऐं कई न वेसा में ईंदड़ ॻाल्हियूं। ख़ुशि हुजे वरी लीडर टीवी में कॾहिं साईं वटि ईंदासीं ऐं हुनखे हुन जूं ॻाल्हियूं रिकॉर्ड कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।